मां ईंदे ईंदे ॾिठुमि त मुंहिंजा दोस्त कुझु खटूं ऊंधियूं कयूं वेठा हुया। इहो उन्हनि जो पंहिंजो तरीक़ो आहे, हर को पंहिंजी जाइ ते आहे। पर मां इन में ख़ुशि थियुसि त असांजे आलमनि सुहारनि जेके मुंहिंजे हूंदे जिन तक़रीर कई त यकीननि मां सम्झां थो त कंहिं बि छड़ो अली ईअं न चयो, कंहिं छड़ो हुसैन छड़ो हसन ईअं न चयो, सभिनी अदब ऐं एतिराम सां चयो त सुहिणो अली, मुर्शिद अली, हज़रत अली, हज़रत हुसैन साईं, शहीद इस्लाम, शहीद करबला, ईअं लक़बनि सां नाला खयूं। आहे त सभु माण्हू लक़ब अदा नंढड़ा तूं हेॾे थी पुट नाला त सभु अदब एतिराम सां खणनि था। कॾहिं कॾहिं असांजो बि पूरे मुल्क सां वास्तो आहे। कॾहिं कॾहिं कंहिं जाइ ते वेंदा हूं त ॾाढ़ीअ खे ॾिसी अॻियो माण्हू जेकॾहिं थोरो मुंहिंजे नज़र में, पंहिंजे नज़र में खणी न हुजे, मुंहिंजे नज़र में थोरो थिड़ियल हूंदो त ॾाढ़ीअ वारे खे ॾिसी फौरन चवंदो ॾि हैदर। इन जो मक़सदु सम्झ में न ईंदो आहे त इहो छो चवंदो आहे। माना हुनजे दिलि में इहा ॻाल्हि आहे त हे हज़रत अलीअ जो मुनकिर आयो आहे, हज़रत अलीअ जो दुश्मन आयो आहे। पोइ जेकॾहिं वाक़ई तूं दुश्मन सम्झे थो त पोइ तोखे हैफ़ आहे। हिकिड़े अमरा चयो न त तव्हां भला अॼु ॾींहं ताईं यज़ीद जे मथां लान तान कयो था, जेकॾहिं तव्हांजे ॾाढो यज़ीद खे बीहारिजे त तव्हां छा कंदव? हुननि चयो असां यज़ीद खे हीअं कयूं, असां हीअं कयूं, टुकड़ा कयूं, हीअं कयूं। चई ॻाल्हायो सोची वाक़ई ईअं कंदो? हा बिल्कुलु ईअं कंदासीं। त हुन चयो हल भला फ़र्ज़ु कर मां यज़ीद आहियां, ॾिसूं छा थो करें। हाणे उहो ॾाढो मुड़ुसु हो, हाणे छा करे? चई मां यज़ीद आहियां, ॾिसूं तूं हुसैन सां निभाए, ॾिसूं साईं कर। हाणे साईं छा करे, ॾाढे मुड़ुस खे केरु हथु लाए। चई बाबा ॻाल्हि जो चई त यज़ीद जे अॼु अची वञे ऐं यज़ीद जो कुझु मां क़तल कयांसि, टुकड़ा कयांसि। चई हाणे मां यज़ीद आहियां, हल भला ॿुधाए मूंसां कुझु कर ॾिसां। चुप कयईं। चई हाणे ॻाल्हि ॿुध, तूं पाण खे यज़ीद हाणे सॾाए त भला मां तोखे चङो सबक़ु सेखारियां। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। ॻाल्हि केतिरी ॻाल्हियूं त हाणे तव्हां पाण सियाणा सिबता आहियो। अञा मूंखे अलाह ताला मोबाइल वॾीअ खां बचायो आहे, वॾी मोबाइल मां वटि न आहे। इन मोबाइल में त अलाए छा आहे। मूंखे दोस्तनि ॾेखारियो त इमरान ख़ान जे लाइ हिकिड़ो माण्हू चए पियो त जे इमरान अॼु नुबूअत हुजे हा त नबी इमरान थिए हा, है न। हिकिड़े माण्हू बदबख़्त लिखियो त जेकॾहिं मुंहिंजे माउ सां बुराई करे इम्तियाज़ तॾहिं बि मां इमरान तॾहिं बि मां उनजो पासो न छॾींदुसि। चए रोकण वारो रोके ॾेखारियो। हाणे अहिड़ा माण्हू थी विया आहिनि, इन्हनि माण्हुनि सां केरु ॻाल्हाए। उहो चवंदा आहिनि सिंधीअ में त भा ॻाल्हाइबो आहे कंहिं माण्हूअ सां, कंहिं हया वारे सां न, जेको बेहया रस्ते ते उघाड़ो थी करे पेशाब वेठो करे त इन खे तव्हां छा कंदव? कंहिंखे हया ॾजे न हुजे, अॼु परे खां वरी हथु उघाड़ो वेठो हुजे, सलाम बि करे त चाचा भली करे आहीं, त चवंदो बेहया आहीं भैया छा कयूं तोखे। चवण जो मक़सदु इहो आहे त जे हयाव आहे त पोइ कुझु माण्हूअ में ईमान जी लज़त बि आहे, जड़ बि आहे। जेकॾहिं हयाव वियो हलियो त पोइ त कुझु कोन्हे नी। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे हयादार बणाए। भला हाणे मां तव्हां खां पुछां थो त सुन्ननि मां को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको हज़रत हुसैन साईं जो नालो वठी घटि वधि ॻाल्हाए? ॿिया कसम अथव तव्हांखे ख़ुदा जो, अहिड़ो को माण्हू सुन्ननि में आहे जेको हुसैन साईं जो नालो वठी घटि वधि ॻाल्हाए? अहिड़ो को सुन्ननि में आहे जेको हज़रत सोणे अली उल मुर्तज़ा जो नालो वठी घटि वधि ॻाल्हाए? हू बि हज़रत अली चवनि, मुखालिफ़ हज़रत अली चवे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु कहिड़ो आहे जो हिक ॿिए खे वणूं नथा? मां त दोस्तनि खे चवंदो आहियां भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां नोट कई आहे, अलाए न कई आहे, जाते बि वञो, जाते बि वञो, जाते मैखानो हुजे। अब मैखाने में क़ुरान शरीफ़ जो दौरु थींदो आहे, मैखाने में तरावी नमाज़ जमात सां थींदी आहे। मैखाने में छा हूंदो आहे? मां ॻाल्हि कौड़ी कयां थो पर फ़ाइदे वारी कयां थो, हा न। ॿार खे सुई लॻंदी आहे त ख़ुशि कोन थींदो आहे पर फ़ाइदो ॾींदसि। दवा पीआर बि आहे, ख़ुशीअ सां कोन पीअंदो ॿार, रड़ियनि सां मामी नानी ज़ोरीअ वाट फाड़े करे चमचो विझंदसि वात में। उन्हनि खे ख़बर आहे त हींअर हे रड़ियूं करे थो पर इन जो फ़ाइदो थींदुसि। सो ॻाल्हि सच इहा आहे। मां तव्हां खां पुछां थो त मैखाने में छा हूंदो आहे? क़ुरान शरीफ़ जी तिलावत कोन हूंदी आहे, 5 वक़्त नमाज़ कोन पढ़बी आहे। छो त तव्हां चवंदो पाण ई मैखाने में कुझु न हूंदो, वरी नमाज़ मस्जिद में वञी पढ़बो न। मैखाने में भला हीअं त चवंदो त मैखाने में ईअं थींदो आहे, चर्स जो दौरु हलंदो आहे, भंग जी दौरु थोरो हलंदो आहे, ईअं थींदो आहे। पोइ हाणे जो अलाह साईं, अब अलाह साईं खे ताक़त आहे नी। अलाह साईं जो हाणे सोणे हैदर करार खे, सोणे हुसैन साईं खे अलाह ताला ज़िंदा करे
मोकिले त जान मां उन फुल पोटे जे ॻोठ में वञो त पोइ सुहिणो हैदर करार, सुहिणो अली उल मुर्तज़ा, सुहिणो हसन साईं, सुहिणो हुसैन साईं ज़िंदा थी अचनि त मस्जिद ॾे ईंदा या उन मैखाने में जिते भंग पीबी आहे? तव्हां पाण ई चओ था नी। भला ही छो थियो आहे त जेको बि भंग पीए उहो मवाली थिए उहो चए त ॾी हैदर या हुसैन या उहो छो? थोरो इन में बि सोचणु खपे त भला को निमाज़ी, को ख़ुशपोश, को भलो माण्हू, को अदब एहतराम वारो, अख़लाक वारो माण्हू, उहो ईअं कोन। जंहिंखे ॾिस त उहो मवाली बणिजे त उहो ॾी हैदर या हुसैन करे भंग पीअण खां पोइ इहो चरखो छो थो थिए? इहा थोरी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। मालूम थींदो त हुसैन साईं जो तरीक़ो यार इहो कोन्हे। हुसैन साईं जे हाफ़िज़ साहिब ग़ुलाम मुस्तफ़ा ॿुधाए त हुसैन साईं जो आख़िरी करबला में बि सिर सजदे में ऐं मां निमाज़ जे वेझो न हुजां सदाईं त मां हुसैनी आहियां, ईअं त न थींदो नी। पाण सोचो। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। विढ़ण झिड़ण इन जी ज़रूरत कान्हे। अल्लाह ताला अकुल त ॾिनो आहे नी। थोरो सोचजे, सोचण खां पोइ उमेद आहे त कंहिं बि सुन्नीअ सुहिणे हैदर करार जो नालो बेअदबीअ सां न खयो आहे, कंहिं बि सुन्नीअ सुहिणे हुसैन साईं जन जो नालो ईअं बेअदबीअ सां न खयो आहे। मञनि त ॿई धुरियूं अथियूं, बाक़ी फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु बि मां तव्हांखे ॿुधायां थो। सुहिणे हैदर करार खे, हैदर जी माना मां बाबा सुन्ननि जो हिकिड़ो नातो ख़्वाना देवबंदनि जो। सुहिणो हैदर करार, हैदर जे लफ़्ज़ जी माना आहे पहाड़ जो शींहं, जबल जो शींहं। अब हैदर जी माना छा आहे? जबल जो शींहं। इहो मां थो चवां सुहिणो हैदर करार। मुंहिंजे मौलूदनि में ॾिसो त सुहिणो हैदर करार, हैदर हाणे सभु हैदर करार। मां बि सुहिणे अली उल मुर्तज़ा खे हैदर थो सॾियां, शींहं थो सॾियां। असांजी ॿी बिरादरी दोस्त मवाली तबिको, उहो बि सुहिणे हैदर साईं खे हैदर थो चवे। थोरो बाबा तवजो, थोरो तवजो। उहो बि हैदर थो चवे, हो बि शींहं थो मञे, हो बि शींहं थो मञे। अञा जेको ॿियो धड़ो दोस्तनि जो आहे उहो सुहिणे अली उल मुर्तज़ा खे मुश्किल कुशा बि चवंदो आहे। तॾहिं चवंदो आहे या अली मदद, सुहिणा मुंहिंजी मदद कर। उहो या इन जो क़ाइल बि आहे त मुश्किल में बि हज़रत अली साईं कमु अचे थो। देवबंदी खणी चवंदो त मुश्किल खे टारींदड़ अलाह आहे, उहो ई चवंदो। मञनि ॿई धुरियूं थियूं, फ़र्क़ु छा में आहे? हो चवनि था त शेर ख़ुदा जो, देवबंदी बि चए थो, बरेलवी बि चए थो, शिया हज़रात बि शेर ख़ुदा जो मञनि था। फ़र्क़ु कहिड़ो आहे? भला शींहं जो हुजे त उन खां ॿिया डिॼनि नी। भाई इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी न? शींहं खां त ॿिया डिॼनि नी, पर ॿिया जो शींहं खां ॾाढा मुड़ुस थियनि त पोइ शींहं उहे थी विया या शींहं ही थी वञे? थोरो सोचण जी ॻाल्हि आहे। जे ख़िलाफ़त आहे सुहिणे अली उल मुर्तज़ा जो हक़ु, खसे थो वञे अबू बकर, खसे थो वञे हज़रत उमर, खसे थो वञे हज़रत उस्मान। शेर ख़ुदा आहे अली उल मुर्तज़ा, ख़िलाफ़त सुहिणे खां खसे हो विया। इहा ॻाल्हि मञण जे ज़हन में आणण जे ऐं मञण जे ख़िलाफ़ु आहे। छो त जेको शींहं आहे उन खां केरु खसींदो? तव्हां हिते ॻोठ में वेठा हो, तव्हां खां हिकिड़ो ज़मीन जो फुट त बनो त केरु सोरे? बनो सोरींदो त विढ़ंदव, जेतिरो हाल हूंदो ओतिरो विढ़ंदव त भाउ मुंहिंजो बनो आहे, हे त छो कयो आहे? अचु या त माप करा, या ईअं थींदो। ईअं न ॾींदोसि, बनो सोरण में न ॾींदोसि, थोरो जो पाण में मिट माइट आहियो। पोइ जेकॾहिं हैदर करार ख़िलाफ़त ॿिया खसे वञनि, शींहं ख़ुदा जो सुहिणो अली ख़िलाफ़त ॿिया खसे वञनि त चइबो त तूं शींहं जी इज़त त न कई न, तूं शींहं चई तो ई नथो करे नी। बाग फदक ॿिया खसे वञनि, ख़िलाफ़त ॿिया खसे वञनि, अमा साईं खे धिका ॿिया ॾियनि, सुहिणो मोहसिन शहीद थी वञे, सभु इहे ॻाल्हियूं थियनि, पोइ बि सुहिणो अली शींहं ख़ुदा जो, शींहं ख़ुदा जो, शींहं ख़ुदा जो। इहा त तव्हां टोक था कयो। जे थोरो गौर कंदो त इहा टोक थींदी। या त टोक न कयो, सिधो सां चओ त बाबा खसे विया, हैदर करार शींहं न आहे। जे शींहं आहे त पोइ तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि खे सोचिजो त ग़लति था चओ। जे शींहं आयो खसे ॿिया वञनि त पोइ शींहं न चओ। मां अलाह खां दुआ थो कयां त सुहिणे अली उल मुर्तज़ा खे छल तव्हां शींहं सम्झो, हैदर करार सम्झो, शेर ख़ुदा सम्झो। सुहिणे हुसैन साईं खे बि बहादुर सम्झो, हैदर करार जो बच्चो, शींहं जो पुटु शींहं सम्झो। उन खां त को बैयत न वठाए सघियो ज़ोरी है नी। अब सुहिणे हुसैन खां ज़ोरी करबला में बैयत वरितो, सभु साथी शहीद थी विया पर बैयत न वठी सघिया, पंहिंजी जान कुर्बान कई, बैयत न वठी सघिया। अबे खां सभु कुझु खसे विया, शींहं बि ख़ुदा जो आहे। इहे तव्हांखे सोचणो पवंदो। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला चलो सम्झ अता फरमाए। सुहिणे हुसैन साईं, सुहिणे हैदर करार, सैयदना अली उल मुर्तज़ा, शेर ख़ुदा जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। छड़ो दावा करण सां ईअं न थींदो।
थोरो ओड़ो अमल बि हुजणु खपे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सहाबा ऐं अहल बैत जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभिनी खे सहाबा ऐं सुहिणे अलीउल मुर्तदा ऐं शेरे ख़ुदा सैयदना अलीउल मुर्तदा हैदर करार ऐं शहीद करबला जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां वटि अञा ॿियूं ॻाल्हियूं बि खोड़ आहिनि, पर मां हिकिड़ी अॻे मां खोड़ चवंदो आहियां, विढ़ण जी ॻाल्हि मां न आहियां, विढ़जे न, विढ़ंदो उहो आहे जेको ॻाल्हि में खुटंदो आहे, उहो विढ़ी पवंदो आहे। तव्हां त विढ़ण सां गोड़ थिए त जे इहा ॻाल्हि टरी वञे, जेको सच ते हूंदो न उहो विढ़ण जी ॻाल्हि न कंदो। मुंहिंजी ॻाल्हि सिधी सही आहे, भले जेकॾहिं तो वटि सॼी ॻाल्हि कर। मां इहे ॻाल्हियूं तॾहिं कंदो आहियां त इन पासे ॾे तव्हांजो तवजो हुजणु खपे ऐं तव्हां बि सियाणा सिब था थियो, कुझु सोचो। मां अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जे हे मुहर्रम जो महीनो, हे मुहर्रम जो महीनो क़ुर्बानीअ जो महीनो, मुहर्रम जो महीनो वॾी इज़त ऐं वक़ार वारो महीनो। किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जंहिं मुहर्रम जी इमामुल अंबिया साईं जन ॾिठो त मदीनतुल मुनव्वरा में जॾहिं हिजरत करे आया त ॾिठो त यहूदी जेके आहे रोज़ो पिया रखनि 10 मुहर्रम जो। साईं जन पुछा कई त छो था रोज़ो रखनि? चई साईं 10 मुहर्रम जो इन जे करे रोज़ो था रखनि त 10 मुहर्रम ते अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे दरियाह मां पार कयो। मूसा अलैहिस्सलाम जे दुश्मन फिरौन खे अल्लाह ताला ॿोड़ियो, तॾहिं हे मूसा जे आज़ादीअ ते फिरौन जे ॿुॾण ते ख़ुशीअ में अल्लाह जो थोरो मञे रोज़ो था रखनि। पाण इमामुल अंबिया फरमायो त असां मूसा अलैहिस्सलाम जा वधीक हक़दार वरासत में आहियूं, तंहिंजे करे पाण फरमायो जे अॻे साल असांजी हयाती रही त असां बि 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदासीं। रिवायत में ईअं ईंदो आहे, साईं जन फरमायो त उन्हनि जी मुखालफ़त कयो, जे हो 10 जो रोज़ो फ़क़ति था रखनि त तव्हां 10 सां हिकिड़ो 9 जो मिलायो या 11 जो मिलायो। इन रोज़े जी तमामु वॾी फज़ीलत आहे। किताबनि जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त जंहिं 9 ॾहीं रोज़ो रखियो ऐं इन्हनि ॾींहंनि में अलाह जे हवाले ख़ैर ख़ैरात घणी कई, अल्लाह ताला ईअं बि रवायत में ईंदो आहे त ॼण पूरे साल जा उन माण्हू रोज़ा रखिया, एॾो उन जे अमाल नामे में अजुर थो मिले। ॾिसंदासीं त केरु इन्हनि तारीख़ुनि ते रोज़ो रखे थो, केरु नथो रखे। मूंखे मुंहिंजा रब में त हुसैनी सॾाइण वारा ज़रूरु रोज़ो रखंदा। सॼे साल जो अजुर जे रोज़नि रखण में एॾो इन्हनि 2 ॾींहंनि जे रोज़े में अजुर थो मिले। 10 मुहर्रम जी वॾी फज़ीलत ईअं किताबनि में ईंदो आहे त अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं पैदा करे जन्नत में रखियो उहो 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। वरी जॾहिं जन्नत मां ॿाहिरि निकितो उहो 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। ईअं बि रिवायत में ईंदो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो जूदी जबल ते 10 मुहर्रम ते करार वरितो। ईअं बि किताबनि में ईंदो आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में उछलायूं, उहो बाहि विसामी वई, इहो 10 मुहर्रम हुयो। ईअं बि किताबनि में ईंदो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला दरियाह मां पार कयो, फिरौन खे ॿोड़ियो, इहो 10 मुहर्रम आहे। ईअं बि रिवायतुनि में ईंदो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला दुश्मननि खां महफ़ूज़ फरमाए आसमान ते खणाए वरितो, इहो 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे। ईअं बि रिवायत में ईंदो आहे त सुहिणो हुसैन साईं बि ज़ालिमनि जे हथऊं, अॼु मां देवबंदनि जे तरफ़ां सुहिणे हुसैन सां जिन ज़ुल्म कयो उन्हनि ज़ालिमनि जे मथां किरोड़ हा लानत थो चवां। अब तव्हां बि चओ, जिन सुहिणे हुसैन सां ज़ुल्म कयो उन्हनि जे मथां किरोड़े लानत, हा न, 10, 15, 20 लख न, किरोड़े लानत। जिन हुसैन साईं सां करबला में ज़ुल्म कयो चओ उन्हनि जे मथां किरोड़े लानत। असांजो इहो तरीक़ो आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु तव्हां पाण सोचिजो त धप वारे माण्हू वॾे हुसैन भाकुर पाए मिलंदो, जंहिंखे ख़ुशबू हुजे, मैखाने में जिते धप हूंदी उते हुसैन साईं वेंदो या मस्जिद में, इहो पाण फ़र्क़ु कजो। बाक़ी देवबंदनि जो अक़ीदो इहो आहे त जिन सुहिणे हुसैन सां, इमामुल अंबिया जे ख़ानदान सां, इमामुल अंबिया जे अहल बैत सां, अम्मा फातिमा ज़हरा जे लफ़्ते जिगरनि सां जिन ज़ालिमनि करबला में ज़ुल्म कयो, अल्लाह जी उन्हनि ज़ालिमनि जे मथां किरोड़ हा लानत हुजे। हाणे साईं तव्हां चवंदा हो त भई हे हुसैन साईं जा कातिल भई हे मुला हुई, ये हाफ़िज़ हुई, ये आम ईअं ॻाल्हियूं कंदा आहिनि हाफ़िज़ हुई। पोइ तॾहिं असांजा मौलवी उन्हनि जे जवाब में चवंदा आहिनि त जेकॾहिं वाक़ई मुलाऊं इहे आहे त पोइ हुसैन साईं जी या ख़ानदान नुबूअत जी दुआ ही त अल्लाह जिन असांजे नुबूअत जे ख़ानदान सां धोखो कयो, अल्लाह उन्हनि खां क़यामत ताईं क़ुर खसे वठि। पोइ तॾहिं असांजा मौलवी चवंदा आहिनि त अॼु ॾींहं ताईं इन फ़िरके में को हाफ़िज़ क़ुर जो पको हुजे आहे कोन। हाणे वधीक पाण करियो, हीअं जो नज़र करे ॾिसो, हे भेड़े में मदरसो आहे, नज़र करे ॾिसो त अलाए केतिरा हाफ़िज़ हर साल था निकिरनि। भला इहो छा आहे जो हुसैन साईं जो नालो वठी, हैदर करार जो नालो वठी अॼु ॾींहं ताईं दुनिया में को हिकिड़ो हाफ़िज़ पैदा नथा करे सघनि। चइबो त करबला जे मज़लूमनि जी पिट उन्हनि खे लॻी त अल्लाह जिन असां इमामुल अंबिया जे ख़ानदान सां ज़ुल्म कयो, रब उन्हनि खां क़ुर खस, अल्लाह उन्हनि खां क़ुर खसे छॾियो आहे। ऐं यकीन ॼाणो त क़यामत ताईं इन्हनि मां को हाफ़िज़ बि न थींदो, जेको होॾो सुननि मां हाफ़िज़ थी ईंदो इंशाअल्लाह उन खां क़ुर विसरी वेंदो। इहा अथव उन्हनि जी पिट। असां त इन शइ जा क़ाइल आहियूं, तंहिंजे करे ख़ानदान नुबूअत जो अदब एहतराम ऐं उन्हनि जे पिटनि खां बचण जो कोशिशि कयो।
ये मुहर्रम जो महीनो तमाम करबला के मैदान ते सोने हुसैन साईं सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो, खतन ते घुराए करे वरी दगाबाजी कयो। किताबनि जे अंदरि ईंदो आहे त हज़रत अब्दुल्ला बिन उमर ग़ालिबन हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां कंहिं अचे पुछा कई त साईं मां एहराम में आहियां, एहराम में मच्छर के या मक्खी के मारण इहो कीअं आहे? पुछांसि त तूं केरु आहे, काथां आयो आहीं? चई मां कूफे खां आहियां। चई जॾहिं हुसैन साईं सां तव्हां एॾो ज़ुल्म पियो कयो तेॾी महिल तोखे उन्हनि जो खून जी परवाह न पई लॻे, अॼु तूं मच्छर जे खून जी तूं ॻाल्हि करे, हटी वञ परे। असां त इन तरीक़े जा माण्हू आहियूं। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा सम्झ अता फरमाए। मुहर्रम जो अदब एतिराम तव्हांखे ॿुधायुमि, मुहर्रम जी फज़ीलत ॿुधायुमि, मुहर्रम जे रोज़े जी फज़ीलत ॿुधायुमि। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन मुहर्रम जे पहिरीं मुहर्रम जी सैयदना फारूक आज़म जी शहादत ऐं रोज़े अतहर में तदफ़ीन, हिन मुहर्रम में सैयदना हुसैन साईं जी शहादत। बसि जेकॾहिं चओ त हिकिड़ी मां अञा ॻाल्हि करे वञा। अॻे बि मां चयो अथमि, उन्हनि जो पाण में प्यार हो, उन्हनि जो पाण में प्यार हो। प्यार इन खां वधीक कहिड़ी थींदो आहे? मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, मुंहिंजो नाथवान आहे अब्दुल हक़ चनू, तव्हां बि ॿुधो हूंदो, मां नालो इन जे करे खणां थो त कॾहिं उहो तव्हांखे अची वञे हथु त उन खां पुछिजो। उन जो त असां करबला साईं वियासीं टूअर ते दोस्तनि सां गॾु। पोइ मां करबला में जॾहिं उते वियुमि, अंदरि मां वियुमि, पोइ उते मां कोशिशि कई त करबला जे शहीदनि जा नाला ॾिठुमि त शहीदनि जा नाला लिखियल हुया। चवंदा न 72 साथी शहीद थिया। घणा घणा 72 साथी शहीद थिया। पोइ चवंदो मां ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिठुमि त पोइ नंढड़नि अखरनि में लिखियलु हो अबू बकर ऐं उमर, उहे बि हुया। भला पोइ मां ईअं थो चवां त अबू बकर सिद्दीक़ साईं त वफ़ात थी वई, हज़रत उमर साईं शहीद थी विया, हज़रत उस्मान साईं बि शहीद थी विया। हज़रत अली साईं खे कहिड़ो मामिलो थियो जो उन्हनि जा नाला उन्हनि जे फौत थियण खां पोइ रखी? हज़रत अली साईं खे पुटनि 18 किताबनि लिखियो आहे। घणा 18। उन्हनि पुटनि मां नालो हिकु जो अबू बकर आहे, हिकु जो उमर आहे, उस्मान आहे। सोणे हुसैन साईं खे पुट, सोणे हसन साईं खे पुट, कंहिंखे 11 आहिनि, कंहिंखे 12 आहिनि। उन्हनि मूं पुटनि मूं नाला बि हिकु जो नालो अबू बकर आहे त ॿिए जो नालो उमर आहे। इन्हनि नाला छो पे रखिया? तव्हां पंहिंजे दुश्मन जो नालो नथा रखो पंहिंजे पुट ते, उन्हनि छो रखियो? इहा ॻाल्हि ॾसे थी। या त उहे नाला मटाए न सघंदव। करबला में जेके हुसैन साईं सां शहीद थिया आहिनि उन्हनि में उमर बि भाउ आहे त अबू बकर बि भाउ आहे। उन्हनि में सोणे हुसैन जो पुट बि आहे, सोणे हसन साईं जो पुट बि आहिनि जिन जो नालो अबू बकर ऐं उमर आहे। भला पंहिंजनि खां ईअं पुछो त असांखे लिस्ट त ठाहे ॾियो त सोणे अली उल मुर्तज़ा पुट छा आहे, कहिड़ा आहिनि, उन्हनि जा नाला छा आहिनि? मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको पढ़ियलु लिखियलु हूंदो उहो फासी पवंदो त भई हिन खे कंहिं मुला ॾसियो आहे। छो त मूंखां हिकिड़े हमरा पुछे पियो त साईं फलाणे शइ जी माना छा आहे? मां सम्झी वियुमि त इहा माना जेको मूंखां पुछे थो त चइबो इन खे कंहिं ॾसी आहे, छो त उहो अखर अहिड़ो हुयो जो आम जंहिंखे तंहिंखे ख़बर न पवंदी। मूंखां पुछई त साईं इन जी माना छा आहे? मां सम्झुमि त काॾे थो इशारो करे। मां फौरन वरी उन जहिड़ो ॿियो अखर हुयो, मां चयोमांसि त जंहिं तोखे ॾसियो आहे उन खां पुछ त हिन अखर जी माना छा आहे? उहो वरी उन शइ जो क़ाइल हुयो त मां वरी उहो अखर ॾसे छॾियोमांसि। चई साईं त पोइ तव्हां त ॿुधायो। मां चयो तूं उन खे चइजां, जंहिं तोखे चयो आहे उन खे चइजां वञी त हिन अखर जी माना छा आहे? इमदादुल्ला हीअं चयो। पाण ई उहो सियाणो हूंदो त सम्झी वेंदो त धकु हणी वियो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि सियाणा आहियो त पोइ शिया ज़ाकिरनि खां झेड़े जी ॻाल्हि न आहे, इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि न आहे, प्यार में उन्हनि खां पुछो त साईं इमदादुल्ला हिते आयो असांजे ॻोठ में, चई वियो त सोणे हैदर करार जे पुटनि में नालो अबू बकर बि आहे, उमर बि आहे, इहो सचु आहे? सोणे हुसैन साईं जे पुटनि में नालो अबू बकर उमर बि आहे, इहो सचु आहे? ईअं तव्हां पुछो। वरी या उन्हनि खां पुछो त असांखे नाला त लिखी ॾियो सोणे हुसैन साईं जे पुटनि जा, सोणे हसन साईं जे पुटनि जा, हज़रत अली साईं जे पुटनि जा। छड़ो इमाम हसन हुसैन पुट त न आहिनि न, अल्लाह तो पुट ॾसियांव सो बि उन्हनि हज़रात जे किताबनि मां। अञा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि, हाणे इहे ॻाल्हियूं मां सम्झां थो त तव्हांजे ज़हन ते मता न अचनि। पढ़ियलु लिखियलु तबिको इन्हनि शयुनि खे ॼाणंदो आहे। अबा सोणे हुसैन साईं जो धड़ सिर मुबारक धड़ खां जुदा कंहिं कयो, इहा ख़बर अथव? सोणे हुसैन साईं जो सिर मुबारक धड़ मुबारक खां कंहिं जुदा कयो? कहिड़े नालायक, कहिड़े ज़लील, कहिड़े हरामी? शिमिर, ॿुधो अथव इहो नालो शिमिर? भला इहा ख़बर अथव त शिमिर केरु हो? इहा ख़बर कोन्हे। तंहिं करे मां इहा ॻाल्हियूं थो कयां, सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। उहो शिमिर जंहिं सोणे हुसैन साईं जो सिर मुबारक धारक जिस्म खां, उहो शिमिर जो गाज़ी अब्बास ॿुधो अथव? गाज़ी अब्बास ॿुधो अथव? हज़रत अली साईं जे पुटनि में हिकु नालो आहे
गाज़ी अब्बास, इन गाज़ी अब्बास जो सॻो मामू अथव जंहिंजो मां शिमिर नालो थो खणां। उन बदबख़्त सोणे हुसैन साईं जो सिर मुबारक धार कयो। भला इहे ॻाल्हियूं माण्हुनि खे छो नथा ॿुधायो? उहो केरु हुयो उहो बदबख़्त? असां त उन ते बि लानत था कयूं, जिन ज़ुल्म कयो सभिनी जे मथां लानत था कयूं। इहो शिमिर, इहा तव्हां पुछी वठो न, मां लिकियल छिपियल ॻाल्हि नथो कयां, लौड ते थो कयां, हे सॼो जहान भरियो पियो आहे, मां लिकियल नथो ॻाल्हि कयां। त इहो शिमिर केरु आहे? इहो सोणे हुसैन साईं जो छा थिए? इहो गाज़ी अलम बरदार जेको चवंदो आहे, गाज़ी अब्बास अलमदार, इन जो सॻो मामू आहे। हो उहो हज़रत हुसैन साईं जो बि मामू चइबो। ॻाल्हि इहा आहे त उन खे आड़ वठी करे ख़ानदान ॾे न वञिबो। जेकॾहिं तव्हांजो इख़्तिलाफ़ थी पवे, तव्हांजो नज़र में यज़ीद जी हुकूमत में सोणे हुसैन सां ज़ुल्म थियो, त असां यज़ीद खे खामखा मथे ते कोन चाढ़ींदासीं। जेको हुसैन सां ज़ुल्म कंदो केरु बि हुजे, नाले खणण जी ज़रूरत कोन्हे, पर उन्हनि जी आड़ वठी करे तव्हां सहाबा ते पहुचो, थोरो इन को ख़्यालु रखो। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।